नाज़िन बडाणी में गुज़िरियल 4 सालनि खां 14 सालनि जो नीगर तालिब हुसैन भुट्टो पुरस्कार बीमारी में मुब्तला है, जेको घुमण फिरण खां लाचार आहे। मुतासिर नीगर जे वालिदैन पंहिंजो घर ऐं माल खां पाए संदसि इलाज कराए, पर गुरबत सबब वधीक इलाज नथा कराए सघनि। वधीक तफ़सील ॾिसूं था रियाज़ अहमद जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां इन वक़्तु बडाणी लॻ ॻोठ बख़्श भुट्टो में मौजूद आहियूं, जिथे नीगर पुरस्कार बीमारी सबब मुब्तला आहे। हुनजा वालिदीन मौजूद आहिनि। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। खर्चो करे करे थकी पियो आहे। जा पढ़ाई में मसवाड़ में वठो, मां वटि हर में रुपयो कोन्हे। ॿाल मां जो मजबूर थियो पियो आहे। हर शइ मां वेचे, माल मुआसी बेचे, ॿाल त लाथे थो मां वटि का शइ कोन्हे। ॿाल इहो पियो आहे, फट हेॾा सारा थी विया अथसि। महिरबानी करो, को मदद करो मूंखां। इलाज जिथे चवो उते करायूं ॿाल जो। लेंदी पई आहियां, फ़र्क़ु कोई नहीं पियो। माल मवासी वेचे मां ॿाल ते लाथा, जाइ वेचे ॿाल ते लाथी आहे। ॿाल के फ़र्क़ु टके जो कोन्हे पियो। चरबा लही वेंदा, तव्हां मां मदद करो। तक़रीबन 2-2.5 साल थी विया आहिनि थिया। हिननि जे वालिदैन जेका हिननि जी पंहिंजी घर जी जॻह विकिणे करे उहो हिन जे मथां ख़र्च कयो अथनि। हाणे मसवाड़ ते वेठा आहिनि ऐं घर जो कखम पाण तव्हां ॾिसो था। उन खां बाद में हिन वटि कोई वैसे वसियत कोन्हे जंहिंमें इलाज कराए सघनि। छोकिरे जा इलाज जे लाइ फट ऐं फुरड़ियूं तव्हां पाण कवर कयूं आहिनि। महिरबानी करे वस वारनि खे असां अपील कंदा आहियूं, सर्दी वारनि खे ऐं वज़ीर आला खे ऐं बिलाल भुट्टो खे, ज़रदारी खे, जेको आहे इन जी मदद करे महिरबानी करे इन जो इलाज करायो वञे। ऐं तमामु मिसकीन माण्हू आहिनि। ॿाल ते लाथी, माल मवासी जेको उहो बि सॼो पंहिंजो वेचे ॿाल ते लाथी त फटनि में हिननि में ॻरी पियो आहे। सफ़ा ख़तमु थी वियो आहे। हाणे मुर्दनि जे नमूने थियो पियो आहे। ख़ुदा ख़ातिर बिलाल खे बि अर्ज़ु आहे, इमरान खे बि अर्ज़ु आहे, ख़ुदा ख़ातिर हे असां केटनर घुराए इन सां इहो मशवरो कयो आहे। इन्हनि फोटू बोटू बि सभई कढिया अथसि। महिरबानी करे तव्हां इन जो इलाज असांखे मदद इंजी कई वञे। ग़रीब मस्कीन आहे गरीब। जी नाज़रीन, तव्हां वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त हीउ नीगर जेको आहे पुरस्कार बीमारी में मुब्तला आहे। काफ़ी अरसे खां हिकु बिस्तर ते सुम्हियल आहे ऐं जेको बि असां वटि हुयो माली असां सभु ख़तमु करे चुका आहियूं। हिननि DC कश्मीर ऐं वस वारनि वज़ीर आला सिंध खे अपील कई त ख़ुदा हिन ते इलाज करायो वञे, जीअं असांजो नीगर बची सघे। कैमरामैन मंज़ूर अहमद भुट्टे सां गॾु रियाज़ भुट्टो, मेरान TV बडाणी।